वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कता मुबारकन व हुदल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमायो, बेशक पहिरियों घर जेको माण्हुनि जे वास्ते रखियो वियो आहे ऐं उहो मके पाक में आहे, बरकत वारो आहे ऐं हिदायत आहे वास्ते जहाननि खे। हिन पहिरीं घर मां मुराद बैतुल्लाह शरीफ़ आहे। काबतुल्लाह शरीफ़ आहे सभ खां पहिरियों हज़रत आदम अलैहिस्सलाम जे वास्ते तामीर कयो वियो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम इन बैतुल्लाह शरीफ़ जा हज कया ऐं उहो मके पाक में आहे, बरकत वारो आहे ऐं हिदायत आहे वास्ते आलमीन जे लाइ, जहाननि जे वास्ते हिदायत आहे। बैतुल मक़दस बि क़िबलो आहे पर वक़्ती क़िबलो आहे ऐं महदूद माण्हुनि जे वास्ते आहे, महदूद क़ौम जे लाइ आहे ऐं ठाहिण वारो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम आहे, नबी आहे ऐं उनजो पीउ बि नबी आहे, नबी इब्न नबी। ऐं बैतुल्लाह शरीफ़ खे तामीर करण वारो बि नबी आहे, ॿ नबी आहिनि, उहे ॿई पीउ पुट आहिनि। बैतुल मक़दस खे ठाहिण वारा बि ॿ नबी आहिनि, उहे बि पीउ पुट आहिनि। पर कॾहिं बैतुल मक़दस जो कॾहिं बि हज न थियो आहे। हज थियो आहे त सिर्फ़ु बैतुल्लाह शरीफ़ जो हज थियो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में मलाइकनि उनखे तामीर कयो, उनखां पोइ अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इनखे नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में मथे खणाए वरितो ऐं पहिरियों यानी इन अव्वल बैतुन जो लफ़्ज़ मां मुराद थी थी यानी पहिरियों जेको आहे सो घर जेको आहे सो काबतुल्लाह आहे। उन वक़्त में आसमान जा मलाइक बि हेठि लही अची तवाफ़ कंदा हुआ। पोइ अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में उनखे मथे खणाए वरितो, तूफ़ान नूह जो आयो। हाणे इहो हिन काबतुल्लाह शरीफ़ जे मथां उहो ई काबो आहे ऐं उनजी मलाइक तवाफ़ कंदा आहिनि जेके। ऐं हीअ बैतुल्लाह शरीफ़ वरी ॿियो दफ़ो जेको तामीर थियो उहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाती बाबरकात खे अल्लाह जो हुकुम थियो त तूं हाणे मुंहिंजो घर ठाहे पंहिंजे पुट सां गॾु। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह शरीफ़ जी तामीर फरमाए त फ़ीह आयातुम बय्यिनात मक़ाम इब्राहिम, ऐं इन में चिटियूं निशानियूं आहिनि। बय्यिनात जेको आहे सो जमो आहे, वाहिद न आहे, यानी हिकिड़ी निशानी न पर बैतुल्लाह में कई निशानियूं आहिनि। हिकु त हुन में बीहण जी जाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी आहे, जिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बीठो आहे। अॻिते इरशाद फरमायो त वमन दख़लहू कान आमिना, जेको इन बैतुल्लाह शरीफ़ जे अंदरि दाख़िल थी वियो अमन में थी वियो। मन इस्तता इलैहि सबीला, ऐं वास्ते अल्लाह जी आहे माण्हुनि जे मथां बैतुल्लाह शरीफ़ जो हज उन शख़्स जे मथां आहे जेको रस्ते जी ताक़त रखे थो पियो, यानी ज़ादे राह समर बि हुजेसि ऐं पोयां अयाल जो ख़र्च बि ॾेई वञे ऐं पंहिंजी खुराक पाण सां गॾु खणी पंहिंजे ख़र्च ते वञे, पंहिंजे ख़र्च ते मोटी अचे। अहिड़े शख़्स जे मथां ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो हज करणु फ़र्ज़ु आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात अलन्नास जो लफ़्ज़ चयईं, मथे बि वुदिअ लिन्नास चयईं, यानी ॾिसो न नास जी माना आहे यानी दुनिया ऐं इंसानियत जे लाइ इहो फ़ैसिलो आहे, दुनिया ऐं इंसानियत जे लाइ। यानी अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात काबतुल्लाह शरीफ़ खे रखियो आहे कंहिं हिकिड़ी क़ौम जे लाइ न, सभिनि माण्हुनि जे लाइ। जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हक़ में अल्लाह ताला कलाम मजीद में इरशाद फरमायो त या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ, इंसानो मां तव्हां सभिनी जे लाइ रसूल बणिजी आयो आहियां। यानी दुनिया ऐं इंसानियत जे लाइ अल्लाह जो महबूब जीअं रसूल आहे, इहे काबो बि दुनिया ऐं इंसानियत जे लाइ काबो आहे। अल्लाह जो महबूब आलमीन जे लाइ रहमत आहे त वरी काबतुल्लाह आलमीन जे लाइ हिदायत आहे। यानी क़यामत ताईं इहो काबो शरीफ़ क़ाइमु रहंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात जीअं काइनात जे लाइ रसूल ऐं नबी आहिनि, अहिड़ी तरह सां बैतुल्लाह शरीफ़ काइनात जे लाइ क़िबलो आहे ऐं इन जे रुख़ करण खां सवाइ अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि
कंहिंजी इबादत क़बूल न पवंदी आहे। निमाज़ जी हालत जे अंदरि काबे ॾे मुंहुं करणु फ़र्ज़ु आहे। जेकर इनखे तर्क कंदो त उन शख़्स जी निमाज़ क़ाबिल क़बूल न रहंदी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त काबतुल्लाह शरीफ़ जे अंदरि हर रोज़ 120 रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। 120 रहमतूं, 40 रहमतूं, 60 रहमतूं उन्हनि जे मथां आहिनि जेके बैतुल्लाह शरीफ़ जे अंदरि निमाज़ पढ़नि था, ऐं 40 रहमतूं उन्हनि जे मथां आहिनि जेके बैतुल्लाह जो तवाफ़ कनि था पिया, इहो थियो 100। ऐं 20 रहमतूं उन्हनि जे मथां आहिनि जेके न निमाज़ पढ़नि था न तवाफ़ कनि था, सिर्फ़ु नज़र खणी काबतुल्लाह शरीफ़ में ॾिसनि था पिया। उन ॾिसंदड़नि जे मथां बि अलाह जी 20 रहमतूं आहिनि। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन घर खे बरकत वारो फरमाई ऐं हिदायत फरमाई जहाननि जे लाइ। अलाह ताला हर मुसलमान खे उनजी ज़ियारत नसीब फरमाए, उनजो तवाफ़ नसीब फरमाए। पोइ फरमाए त वमन कफ़र फ़इन अल्लाह गनियुन अनिल आलमीन। उन शख़्स जो इनकार कयईं त बेशक अलाह ताला बेपरवाह आहे जहाननि खां, हुनखे कंहिंजी परवाह न आहे। ऐं कीअं जो इनकार कहिड़ी तरह सां थींदो आहे, उनजो कहिड़ो सबबु हूंदो आहे। पोइ ईअं अदा छा वञी कंदो हुते, कहिड़ो कमु अथसि, छा थो करे वञे, आख़िरकार छा आहे। अदा वञी ॾिस त पथर था हणनि बीठा, वञी ॾिस त पथरनि खे चुमनि था बीठा। यानी उनखे हक़ीर सम्झी आई अलाह ताला जी ज़ाते बाबरकात। जेकॾहिं तूं इन कमनि खे हक़ीर सम्झी थो पियो त ख़ुदा तुंहिंजे इन इनकार जे करे ख़ुदा बि बेपरवाह आहे, ख़ुदा खे मुंहिंजी ज़रूरत न आहे। ॾिसो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हज जे अंदरि जेके बि अरकान रखिया आहिनि, रुकन जेके मनासिक अलाह ताला जी ज़ाते बाबरकात रखिया आहिनि, सभु उहे अलाह जे प्यारनि जा निशान आहिनि। सफ़ा मरवे खे ॾिसो, हजर असवद खे ॾिसो, मक़ाम इब्राहिम खे ॾिसो, आबे ज़मज़म खे ॾिसो, अरफात मिना खे ॾिसो, इहे सभु अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उहे गुज़रगाह अलाह जे प्यारनि जा आहिनि, जितां उहे गुज़रिया आहिनि। हाणे असां उनजे निशाननि ते हलूं था पिया। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन्हनि जे निशाननि ते हलणु इन जहिड़ी का इबादत न आहे। ख़ुदा हुनखे हज जी सूरत में फ़र्ज़ु करे असांखे अता फरमाए। यानी अलाह ताला पंहिंजे नेक बंदनि सां एॾी त मोहबत करे थो, उन्हनि सां त करे थो, पर उनजे निशाननि सां बि मोहबत करे थो। उहे जिथां उहे गुज़रिया आहिनि, जिथे उहे वेठा आहिनि, जिथे उन्हनि ज़िंदगी गुज़ारी आहे, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जाइनि खे बरकत वारो करे छॾियो आहे। हदीस पाक में ईअं बि आयो आहे त इहा जाइ काबतुल्लाह शरीफ़ जी छो मुतबरक थी, छाजे लाइ थी। मुफ़स्सिर इकराम लिखनि था पिया त इन जॻह ते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत आदम अलैहिस्सलाम जे वजूद खे ठाहियाईं। जिते काबो आहे न, इन जॻह ते मिटी खणी आया, पाणी खणी आया अलाह जा फ़रिश्ता। इन जाइ ते हज़रत आदम अलैहिस्सलाम जे वजूद खे अलाह ताला जी ज़ाते पंहिंजी कुदरत सां हुनखे बणायाईं। यानी इहा आदम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात जे ठहण वारी जाइ आहे, जेकी अलाह ताला काबतुल्लाह फरमायो आहे। यानी अलाह पंहिंजे बंदनि सां वॾी मोहबत करे थो पियो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे निशाननि खे क़यामत ताईं मेटणु नथो छॾे। हर साल अचनि ऐं उन ई जाइ ते अचनि, उहे अमल कनि त जीअं उन्हनि जा निशान मेटिजनि न, हमेशह ज़िंदा रहनि। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे हर फ़ेल जे अंदरि, हर कौल जे अंदरि हिकमत आहे। पाणे खे कॾहिं बि इनकार न करणु घुरिजे, बल्कि जेको अलाह ऐं अलाह जे रसूल जो हुकुम थिए उनखे दिलि ऐं जान सां क़बूल करे। ऐं जॾहिं दिलि ऐं जान सां उनखे क़बूल कंदो, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे अजर जो मुस्तक़ फरमाए थो। फरमाए त फ़ीह आयातुम बय्यिनात, उन में चिटियूं निशानियूं आहिनि। चिटियूं निशाननि मां मुराद हिकिड़ी निशानी न, बय्यिनात कम से कम 9 निशाननि ते दलालत करे थो पियो। इन निशाननि मां मुराद इहे जेके बि आहिनि, जीअं सफ़ा आहे, मरवा आहे, हजर असवद आहे, रुकन यमानी आहे, आबे ज़मज़म आहे, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन बय्यिनात जे अंदरि दाख़िल फरमायो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन शयुनि जी ज़ियारत कराए थो पियो। ऐं वज़ाह सां फरमाए त मक़ाम इब्राहिम, ऐं उन जॻह ते हिकिड़ी जाइ बि अहिड़ी बि अथव जेका हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण जी जाइ आहे। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे क़दमनि जे नक्श खे पंहिंजे काबे जे अंदरि रखी छॾियो अथई त दुनिया ॾिसे त मां पंहिंजे प्यारनि जे पेरनि जे निशान खे बि मेटणु नथो चाहियां, ऐं उनखे बि मां अलाह महफ़ूज़ करे रखियो आहे। दुआ आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे मुहबत सां गॾोगॾु इताअत नसीब फरमाए। हमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।